दोस्तों अज जी अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे खुश आमदीद। अज जी अपडेट है सोप सीरियल पापनगर ते। जी हाँ दोस्तों, पापनगर की नई अपडेट में सभिनी संगत के अर्ज़ कंदोसि इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सके तो असांजे हिन यूट्यूब चैनल यानी उदासी टेक के ज़रूर सब्सक्राइब कंदा। हिन में एक बेहतरीन पापनगर सां गॾोगॾु हिकु ॿी ख़ुशख़बरी भी मां तव्हांखे ॾियण वारो आहियां। ऐं हलूं था पहिरियों पापनगर जी ड्रामे तरफ़, पोइ ॿियो कहिड़ो ड्रामो अची रहियो आहे उनजी ख़ुशख़बरी भी ॾींदुसि। पंहिंजा वेरी ड्रामे की मां ॻाल्हि नथो कयां, हिकु ॿियो ड्रामो जेको ज़ाहिर थी चुको है। दोस्तों पापनगर में मीर शादी करे चुको, यानी एक नंढड़े ॿार सां राणी की शादी थी चुकी है। वो एपिसोड तव्हां ॾिसी वियो, प्रोमो भी तव्हां ॾिसी वियो। ऐं जंहिंमें हाणे बलाज खान रुख करण वारो आहे कंहिंजो, हिकु सिकंदर खान वारनि खे जवाबु ॾेई छॾी बाबा छोकिरी जी शादी थी चुकी आहे, हाणे को रिश्तो न घुरंदो। ॿियो त हाणे हू पंहिंजी शादी जे लाइ राबेल जे पोयां लॻी चुको आहे, जंहिंजे करे मल्हार सां भी मुसीबत लॻी पई आहे। पुलिस ॾिठो मल्हार सां कहिड़ी हालत कई। मल्हार वरी सोचे थो त ही सारंग जा चक्कर आहिनि, सारंग पुलिस घुराई आहे, मोकिली आहे ऐं हुनजो पंहिंजो सौटनि जे जहिड़े जो फ़ाइदो इहो बलाज खान वठंदो। ऐं राबेल के दिलि में भी नफ़रत विझण वारो आहे इहो बलाज खान। को न को हाणे ट्रिक खेॾण वारो आहे इहो बलाज खान। बलाज खान हिकु शातिर इंसान आहे। ऐं दोस्तों हक़ीक़त पुछो न, ज़ुल्फ़कार बुर्दी यानी जेको बलाज खान जो किरदारु करे रहियो आहे, अहिड़ी त एक्टिंग कंदो आहे हर ड्रामे में जो छा ॿुधायां। इन खे अहिड़ी एक्टिंग ज़बरदस्त लॻंदी आहे, इन जो करेक्टर अहिड़ो ज़बरदस्त हूंदो आहे। हिन में भी बलाज खान जो किरदारु उन हाई लेवल जो निभायो, बेहतरीन निभायो। ऐं हाणे दोस्तों ख़ुशख़बरी की तरफ़ हलूं था। ख़ुशख़बरी इहा आहे त खजू साहब स्क्रिप्ट खणी आयो आहे हिकु नए ड्रामे जो, ऐं नए ड्रामे जी खजू साहब तैयारी करे रहियो आहे। उनजो नालो फ़िलहालु तव्हांखे न ॿुधाईंदासीं, तमामु जल्द भी नालो तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। ऐं खजू साहब खे हिकु बेहतरीन ड्रामो मिलियो आहे मुंहिंजे ख़्याल में दोस्तों, केटिन वारनि जो ड्रामो खजू साहब खयो आहे। हाणे खजू साहब केटिन वारनि जा ड्रामा स्टार्ट कंदो। पहिरियों सिंध टीवी वारनि जा ॾिठो तव्हां त उन्हनि जा ड्रामा खजू साहब वटि हूंदा। हाणे खजू साहब वरी केटिन जी टीम ॾे हलियो वियो आहे ऐं नओं ड्रामो उनखे हिकु मिली चुको आहे। उनजो स्क्रिप्ट भी नूर ज़ौन साहब डायरेक्टर राइटर ॾेई छॾियो आहे। ऐं तमामु जल्द इन जी बक़ाया अपडेट आणींदासीं त छा वाकई केटिन वारनि ॾे वियो खजू साहब या सिंध टीवी वारनि जो ड्रामो उनखे मिलियो आहे। जेको कुझु भी हूंदो इहो तमामु जल्द फाइनल करे तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। हिन वीडियो खे अगरि तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे तव्हांजी महिरबानियूं। हाणे इन खे लाइक भी करे छॾियो ऐं सब्सक्राइब भी करे छॾियो। ही अव्हांजो ई चैनल आहे उदासी टेक यूट्यूब चैनल।